अल्ला इलाहा इल्लल्लाह ला खालिक इल्लल्लाह ला मालिक इल्लल्लाह ला राज़िक इल्लल्लाह ला मअबूद इल्लल्लाह ला मस्जूद इल्लल्लाह ला मतलूब इल्लल्लाह हुवल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला वज़ीर लहु वला मुशीर लहु ला ज़िद्द लहु वला मिद्द लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु व अशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना व मुर्शिदना व तबीबना व तबीब क़ुलूबिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अफ़ज़लुल बशरि मुहम्मदुन अकमलुल बशरि मुहम्मदुन अत्यबुल बशरि मुहम्मदुन अहसनुल बशरि मुहम्मद सय्यिदुल अव्वलीन मुहम्मदुन व सय्यिदुल आखिरीन मुहम्मद बदरुद्दुजा मुहम्मदुन शम्सुद्दुहा मुहम्मद खैरुल वरा मुहम्मदुन व नूरुल हुदा मुहम्मद वस्सलातु वस्सलामु अला जमीइ अहबाबिही व अस्हाबिही अजमईन खुसूसन अला अबी बकर व उमर व उस्मान व अली रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन व कानल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र व मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी वक़द क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन वक़द क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम इज़ा रअयतुमुल्लज़ीन यसुब्बून अस्हाबी फ़क़ूलू लअनतुल्लाहि अला शर्रिकुम वक़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अल उलमाउ वरसतुल अंबिया वक़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अल मर्उ मअ मन अहब्बा औ कमा क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल दी मोहब्बत सांबा आवाज़े बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। बुरायो बुरायो
मुनासिब है हिम्मत क्यों सही ना मुनासिब हे माता गिरिया तो सही अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम उलमाए किराम, इंतहाई ज़ी वक़ार साथियों, मुझा मुहतरम दोस्तों, भाइरों ए बुजुर्गों, तो वैसा हिन घोटकी शहर के अंदर हिन सरकारी बाग में अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल ताजदार ख़त्मे नबुव्वत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसे ए कॉन्फ्रेंस में बाद अज़ नमाज इशा अल्लाह जे पाक कुरान जी महफिल में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज़्ज़त के राज़ी करने जी नीयत सां गॾु थिया हूँ। दुआ है तो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन हाज़री के मंजूर व मक़बूल फरमाए। इंशाअल्लाह बुज़ुर्ग मौजा अकाबिर ए आलिम अवां जे साम्हूं वक्तन फ़वक्तन ईंदा रहंदा, छोकि उनवान ख़त्मे नबुव्वत जो हो। मां चुम तमाम भी पंहिंजो नालो ख़त्मे नबुव्वत जे दीवाननि जे लिस्ट में लिखायां। मुख्तसर वक्त में बचार गालियों अर्ज़ कयां थो। दुआ है अल्लाह तबारक व तआला मूंखे सही समझाइण, अवां खे सही समझण, असां सभिनी खे तमाम गालियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। रब्बिल अव्वल जो महीनों में हले थो। यकीनन साथिन जे ज़हनन में इहा गाल आहे त रब्बिल अव्वल जे महीने में मदीने जे मीर जी विलादत थी आ। एक हुजूर जे विलादत जो महीनो, बियो कॉन्फ्रेंस जो उनवान ताजदार ख़त्मे नबुव्वत। महीनों भी मुबारक त हिन जलसे ऐं कॉन्फ्रेंस जो उनवान भी मुबारक। पर यकीन जानियो अल्लाह जो कसम जेके हिन कॉन्फ्रेंस में आया उहे अचण वारा भी मुबारक। जागो था निंड पियो सुतलन दे त मुंहिंजी मयार न जागो था सुभान अल्लाह चवंदा हलो। अब मूंखे भी तो खबर पई न कहिड़ा जागंदा कहिड़ा निंड पिया आहिनि। जेका जेका सुता पिया आहिनि पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे सुभान अल्लाह चवनि। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, नारे तकबीर। एक तरफ तव्हां असांजे घरनि में ॿारनि जी विलादत थींदी आहे, ॿार ॼमंदा आहिनि। बे तरफ मदीने जे मीर जी विलादत। जब तहां असांजे घरनि में असांजूं अमड़ियूं भेनरियूं न्याणियूं हमल सां थींदियूं आहिनि, पोइ इन पहिरें महीने खां वठी करे ॿार ॼमण ताईं उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ हूंदी आहे। तॾहिं त मदीने जे मीर पंहिंजनि अमड़ियुनि जी एॾी पारत कई आहे, पंहिंजे अब्बे जी एॾी पारत कई आहे। रिज़ल रब फिर रिज़ल वालिद। दुनिया वारो रब खे राज़ी करणु चाहियो था त पंहिंजे अब्बे खे राज़ी कयो। अल जन्नतु तहत अक़दामिल उम्महात। दुनिया वारो जन्नत खपे वठी त जन्नत रब तव्हांजे अमड़ियुनि जे कदमनि में रखी आहे।
हे अमलियों भी मुबारक पर मदीने जे मीर जे अम्मा जे शान जो केर मुकाबलो कंदो। सुभान अल्लाह चवंदो तो मां ते हलंदुम। अञा इब्तिदा में ही जो ता एडा सुस्त थी वेंदो तो जलसो अॻिते कीअं हलंदो। मुहब्बत सां गॾिजी त चओ सुभान अल्लाह। अॼु मां घोटकी जे शहर में ॾिसण आयो हाँ त मदीने जे मीर जा कहिड़ा कहिड़ा दीवाना आहिनि। हिकु दफ़ो पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे चओ सुभान अल्लाह। माशा अल्लाह। अल्लाह सही तहां के जज़ाए खैर दे। मारे तवज्जो कजाए। मदीने जे मीर जे शान जो मुकाबलो ही कोन है, मान जो मुकाबलो ही कोन है, मर्तबे ए फजीलत जो मुकाबलो ही कोन है। हिकड़े दिहाड़े हजरत जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु मुझे साईं जी खिदमत में आयो। अर्ज़ की या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं मुखे बुधायो तो सही हिन काइनात जे अंदर रब सब का पहिरियां केड़ी शय के खलकियो, रब केड़ी शय के पैदा कयो, रब केड़ी शय के बढ़ायो। मारे तवज्जो कजाए। हे सवाल उन्हनि जे लाइ बि जवाब आ जेका चवन था त देवबंदी मुवहिद तौहीद परस्त मदीने जे मीर आमिना जे लाल जे विलादत जा मुनकिर आहिनि। अल्लाह जो कसम असां मदीने जे मीर जे विलादत जा मुनकिर न हो। घोड़कीअ वारो असां त जलसन में ॿुधाईंदा हूं त मदीने जो मीर आयो आ, मदीने जे मीर जो अब्बो फलाणो आ, आमिना जे लाल जी अम्मा फलाणी आ, हुजूर जो ॾाॾो फलाणो आ, हुजूर जो चाचो फलाणो आ। मारी तवज्जो कजाए। असां त पंहिंजनि उनवाननि में ॿुधाईंदा हूं असां मदीने जे मीर जे विलादत जा मुनकिर न हो, असां मदीने जे मीर जा गुस्ताख न हो। रब्बे मोहम्मद जो कसम है देवबंदी मुवहिद तौहीद परस्त है वहाबी मदीने जे मीर जा गुलाम आहिनि। गुलाम सुभान अल्लाह चवंदा हलो। हाँ हजरत जाबिर सवाल क्यों साईं हिन दुनिया जे अंदर काइनात जे अंदर रब सब खां पहिरियां केड़ी शय के खलकियो। मारे तवज्जो कजाए। साईं रब आसमानन के पहिरियां खलकियो, साईं रब जमीनन के पहिरियां खलकियो, रब सिज चंद्र तारन के पहिरियां खलकियो, साईं रब समुंडन दरियान के पहिरियां खलकियो, साईं रब जन्नत जहन्नम के पहिरियां खलकियो, साईं रब इंसानन जिन्नन फरिश्तन के पहिरियां खलकियो, साईं रब लोहो कलम के पहिरियां खलकियो। मारे तवज्जो कजाए। जने हजरत जाबिर इहो सवाल क्यों मदीने जे मीर केड़ो जवाब दिनो। रब कलाम मुकद्दस में आवाज दिनो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। घोट किए जा गयूर मुसलमानों हजरत जाबिर रजी अल्लाह तआला अन्हु मुझे साईं जो जान निसार वफादार मुझे साईं जो सच्चो यार हजरत जाबिर मदीने जे मीर जे खिदमत में आयो। चतो फिदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुझा साईं मुझो अब्बो तहां ते कुर्बान, साईं मुझी अम्मा तहां ते कुर्बान। साईं मुखे बुधायो तो सही हिन काइनात जे अंदर रब सब खां पहिरियां केड़ी शय के बनायो, रब केड़ी शय के पैदा कयो, रब केड़ी शय जी तखलीक कई। अल्लाहु अकबर। मदीने जे मीर फरमायो ओ जाबिर अञा काइनात जे अंदर कुछ न हो, न आसमान हा, न जमीन हो, न सिजु चंद्र ऐं तारा हा, न समुंड ऐं दरिया हा, न जन्नत ऐं जहन्नम हुई, न इंसान हा, न जिन्न हा, न फरिश्ता हा, न लोहो कलम हो। ओ जाबिर इन काइनात में रब सब खां पहिरियां मां मुहम्मदुर रसूलुल्लाह के खलके हो।
अल्लाहु अकबर कबीरा। तो सवाल करने वालों सवाल करो, सही मदीने जो मीर हुयो सबका आखिर अव्वल, आमिना जो लाल आयो सबका आखिर में, इहो की है मां पंजे ज़ोक में ही जवाब दीनो हा। ओ घोट की अवारो जलसो थीनो हा, उन जलसे जो वडो इश्तिहार ठहंदो हा, उन इश्तिहार में आलमन जा नाला, सही फलाणो आलिम बि आहे, फलाणो आलिम बि आहे, फलाणो आलिम बि आहे, विच ते मेहमान खास जो नालो हूंदो आहे, सही आखिरी बयान जलसे जे मेहमान खास जो थींदो। अल्लाहु अकबर। जॾहिं मेहमान खास जो बयान थींदो, मेहमान खास बयान करे दुआ कराईंदो, दुआ खां पोइ जलसो ख़त्म, सामियाननि वारो सामियाना पटींदो, कनातुन वारो कनातूं पटींदो, गिलमन वारो गिलम खणंदो, स्टेज वारो सुंदल खणंदो, इको साउंड वारो लाउड पटींदो। सही जलसे जो इख्तिताम थी वियो, जलसे जी दुआ थी वई। ॾाढे तवज्जो कजाए, मां पंहिंजे ज़ौक़ में हीअं चवंदो हा ॼण रब हिन दुनिया जे अंदर हिक वॾे जलसे जो इनकाद कयो। मेहमान तमाम घणा हा, आलिम तमाम घणा हा, नबी तमाम घणा हा, इश्तिहार तमाम लंबो हो। रब स्टेज खे सजायो, मेहमान अचण शुरू थिया। हज़रत आदम सफ़ीउल्लाह आयो, बयान करे हलियो वियो। हज़रत नूह नजीउल्लाह आयो, बयान करे हलियो वियो। हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह आयो, बयान करे हलियो वियो। हज़रत इस्माईल ज़बीहुल्लाह आयो, बयान करे हलियो वियो। हज़रत यूसुफ सिद्दीक़ुल्लाह आयो, बयान करे हलियो वियो। हज़रत दाऊद खलीफतुल्लाह आयो, बयान करे हलियो वियो। हज़रत मूसा कलीमुल्लाह आयो, बयान करे हलियो वियो। हज़रत ईसा रूहुल्लाह आयो, बयान करे हलियो वियो। घोट की आवारा जुमले के ज़ाया न कजाए। जॾहिं आमिना जो लाल आयो, हे नबी जन जो सरदार नबी, रसूलन जो पगदार नबी, काइनात जो महदार नबी, अल्लाह जो दिलबर, नबी जन जो अफसर, शाफिए महशर, साक़िए कौसर, बुलंदो भाला कदर, रहमत जो समंदर आयो। जॾहिं मदीने जो मीर आयो, रब कुरान खे नाज़िल करे छॾियो। फरमाई मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन व काना अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। मदीने जो मीर आयो, रब ऐलान करे, वक्त मुख्तसरा, रब ऐलान करे छॾियो। दुनिया वारो ॿुधो, मां अल्लाह जो महबूब नबी अची वियो, स्टेज जी ज़ीनत अची वई, स्टेज जी सूह अची वई, जलसे जो मेहमान ख़ास अची वियो। दुनिया वारो ॿुधो, हाणे नबूवत जा दरवाज़ा बंद थी विया, रिसालत जा दरवाज़ा बंद थी विया। हाणे क़यामत जे सुबुह ताईं को नओं नबी अचणो कोन्हे, क़यामत जे सुबुह ताईं का नई उम्मत अचणी कोन्हे। दुनिया वारो हाणे क़यामत जे सुबुह ताईं नबूवत बि मदीने जे मीर जी हलंदी, त क़यामत जे सुबुह ताईं उम्मत बि आमिना जे लाल जी हलंदी रहंदी। ॾाढा गॾिजी चओ न सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर। मारे तवज्जो कर, मदीने जो मीर दुनिया के अंदर आयो सब का आखिर में, लेकिन मुसलमानों मदीने जो मीर हुयो सब का अग में। रब्बे मोहम्मद जो कसम, हजरत आदम सफीउल्लाह जे जिंदगी जो मुतालो कर, तोखे तस्करा मदीने जे मीर जा नजर ईंदा। हजरत नूह नजीउल्लाह जे जिंदगी जो मुतालो कर, तोखे तस्करा मुझे साईं जा नजर ईंदा। हजरत इस्माईल ज़बीहुल्लाह जे जिंदगी जो मुतालो कर, तोखे गालियों मुझे साईं जो नजर ईंदियूं। हजरत यूसुफ ते नजर कर, हजरत दाऊद ते नजर कर, हजरत मूसा कलीमुल्लाह जे जिंदगी जो मुतालो कर, तोखे गालियों मुझे साईं जो नजर ईंदियूं। हजरत ईसा रूहुल्लाह जे जिंदगी जो मुतालो कर, तोखे तस्करा आमिना जे लाल जा नजर ईंदा। अल्लाहु अकबर। जनाब इब्राहीम खलीलुल्लाह जो जिंदगी जो मुतालो कर, जॾहिं हजरत इब्राहीम खलीलुल्लाह रब जे हुक्म सां रब जे घर काबतुल्लाह जी तामीर कई, काबतुल्लाह जी तामीर मुकम्मल थी वई। रब फरमायो, ओ इब्राहीम
इब्राहिम अजमा अल्लाह ॾाढो ख़ुशि थियो आहे। इब्राहिम अजमा अल्लाह खां कुझु घुर मां अल्लाह तोखे अता कया। अल्लाहु अकबर। जनाब इब्राहिम खलीलुल्लाह पंहिंजा हथ मुबारक फिज़ा में झलियो बीठो आहे। सारो कतार रोए थो, ओ मुंहिंजा अल्लाह अॼु मुंहिंजी दुआ खे क़बूल कजाए। ओ मुंहिंजा रहीम अल्लाह अॼु मां इब्राहिम जी दुआ खे क़बूल कजाए। ओ मुंहिंजा करीम अल्लाह अॼु मां इब्राहिम खलीलुल्लाह जी दुआ खे क़बूल कजाए। मां पंहिंजे ज़ोक में हीअं चवंदो आहियां, रब फरमायो हूंदो इब्राहिम घुर त सही, दुनिया खपई मां अल्लाह दुनिया ॾियाए, माल खपई मां अल्लाह माल ॾियाए, दौलत खपई मां अल्लाह दौलत ॾियाए, मिल्कियत खपई मां अल्लाह मिल्कियत ॾियाए, पर कुर्बान वञा जनाब इब्राहिम खलीलुल्लाह जे दुआ था त ओ मुंहिंजा अल्लाह दुनिया जी ज़रूरत न आहे, माल जी ज़रूरत न आहे, पैसे जी ज़रूरत न आहे, नौकरनि जी ज़रूरत न आहे। ज़ुबान ते हे लफ़्ज़ आहिनि जे तो रब्बना वबासिहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। मुझा अल्लाह तुझा जेतरा नबी आया, हमारे तवज्जो कजाए, मुझा रब तुझा जेतरा नबी आया तू उन्हनि खे ॿुधायो मां अल्लाह जो महबूब नबी अचणो आहे, मुहम्मदुर रसूलुल्लाह अचणो आहे। मुझा रब इन पंहिंजे महबूब नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह खे मां इब्राहिम खलीलुल्लाह जे खानदान मां पैदा कजाए। सुभान अल्लाह, मोहब्बत सां चई ॾे न अॼु, सुभान अल्लाह मोहब्बत सां चई ॾे न। अल्लाहु अकबर कबीरा। मदीने जो मीर आयो सुबह का आखिर में, आमिना जो लाल हुयो सुबह का अग में। तो मैं ही चवान सबसे पहले मशीयत के अनवार से अब थकजी त न पिया हो न, अल्लाह सो पक्का ही न कयो पाण में, मां तव्हांजी कच्ची बि न कंदो। जेका जेका थकजी पिया हो पंहिंजा ॿई त फिज़ा में त बुलंद कयो। ॿ टे मिनट मोहब्बत सां वेठा हो इंशाअल्लाह, जेका मोहब्बत सां वेठा हो सुभान अल्लाह त चई ॾेखारियो। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्श रूए मोहम्मद बनाया गया। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्श रूए मोहम्मद बनाया गया। फिर उसी नक्श से लेके ताबानियां बस में कोनो मकान को सजाया गया। हशर का डर मुझे किस लिए हो अमीर, मेरे आका है वो, मेरे मौला है वो, जिनके कदमों में जन्नत बिछाई गई, जिनके हाथों से कौसर लुटाया गया। अल्लाह अकबर। गाल जी इब्तिदा थी। अच्छा, अमड़ियूं भेनियूं न्याणियूं पेट सां थींदियूं आहिनि, हमल सां थींदियूं आहिनि। पहिरें ॾींहं खां वठी करे ॿार ॼमण ताईं रुगो तकलीफ़ुनि में, रुगो सूरनि में, हाँ साईं, रुगो परेशानियुनि में। हमरा डॉक्टरनि जा चक्कर काटे 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 टायर ई मोटरसाइकिल जा घसी वेंदा आहिनि। ॻाल्हि खे सम्झो था न बा? लेकिन कुर्बान वञा मदीने जे मीर जे शान था। मां जल्दी ख़त्म थो कयां, मोहब्बत सां सुभान अल्लाह चवंदा हलो। अम्मा आमना साईं फरमाए थी, जॾहिं मुंहिंजो बच्चो मां आमना जे पेट में आयो, मूंखे आवाज़ ईंदा हा, आमना तोखे मुबारक हुजे। सुभान, सुस्ती न कयो अल्लाह सो, बेज़ोक न बणजो, बाज़ोक बणजो, मोहब्बत सां चवंदा हलो सुभान अल्लाह। अम्मा आमना साईं फरमाए थी, मूंखे आवाज़ ईंदा हा, आमना तोखे मुबारक हुजे, तुझे पेट में को मामूली बच्चो न है, काइनात जो सरदार नबी आ। आमना जने यो बच्चो जमे, इन जी विलादत थे, आमना इन जो नालो मुहम्मद रख जाए।
अल्लाहु अकबर कबीरा। अम्मा आमना साण फरमाए थी जॾहिं मां पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरंदी हुयमि जे हिकिड़े ॾिहाड़े जे रस्ते खां गुज़रंदी हुयमि रस्तो ख़ुशबू सां मुअत्तर, जे घिटीअ खां गुज़रंदी हुयमि घिटी ख़ुशबू सां मुअत्तर। हिकिड़े ॾिहाड़े जे मूंखे पंहिंजे सुहरे जनाब अब्दुल मुतल्लब सॾियो, मूंखे जी आमना कुछ महीना थिया आहिनि तुंहिंजो मुड़ुसु फोत थी वियो आहे, इंतकाल करे वियो आहे। आमना तू अहिड़ी ख़ुशबू थी लॻाए घुमे जंहिं घिटीअ खां वञे थी घिटी मुअत्तर, जंहिं रस्ते खां वञे थी रस्तो मुअत्तर। आमना मां सरदार हाँ, माण्हू छा चवंदा, काबतुल्लाह जी संभाल मुंहिंजे हवाले आहे। आमना मूंखे माण्हू छा चवंदा, कुझु त ख्याल कर आमना, कुझु त ख्याल कर आमना, कुझु त ख्याल कर। अल्लाहु अकबर कबीरा। अम्मा आमना रोइण लॻी, चए थी बाबा तव्हां ख़ुशबू लॻाइण जी ॻाल्हि था कयो, बाबा जंहिं ॾींहं खां मुंहिंजो मुड़ुसु फ़ानी जहान खे छॾे वियो आहे उन ॾींहं खां मां आमना ख़ुशबू खे ॾिठो ई कोन्हे। बाबा जंहिं ॾींहं खां पेट ॿार मुंहिंजे पेट में आयो आहे इन ॾींहं खां ॻाल्हायां थी वाह तबा ख़ुशबू थी निकिरे, घुमा थी घिटी मुअत्तर थी वञे, पघर निकिरे थो ख़ुशबू सां मुअत्तर थो बणिजी वञे। मारे तवजो कजांइ बाबा जे रस्ते खां वञां थी जेकॾहिं पत्थर पियो पेर जे हेठां थो अचे कपे खां वधीक नरम थो थी वञे। बाबा ॾींहं जो ॿाहिरि निकिरां थी त तल ॾींहं मथां टकर अची करे छावरो करे थो हले। बाबा खूह ते वञां थी पाणी खूह जे तरे में आहे। बाबा जॾहिं खूह जे मां मथां पहुचां थी किनारे ते इहो खूह जो तरे वारो पाणी किनारनि ते अची करे मां आमिना जो इस्तक़बाल थो करे। नारे तकबीर, शाने मुस्तफा, ताजदारे खत्मे नबूवत। मजमो तमाम वॾो आहे, घटि में घटि नारे जो जवाबु मूं ताईं अचे अबा, पोइ तव्हां मयार ने मूं ताईं नारे जो जवाबु ॾियो। नारो हणो बि मुजाहिदनि वांगुरु, जवाब बि मुजाहिदनि। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, ताजदारे खत्मे नबूवत। हाणे वेठलनि जवाबु ॾिनो, बाक़ी बीठल अञा थकियल आहिनि, तव्हांखे बीहण जो बाबा हाणे ज़रूरु थकावट थींदी न, अञा मंज़िल अॻिते आहे, मंज़िल सम्झो था न बा। हा हा हक़ जा रस्ता आहिनि, कंडा बि ईंदा डंडा बि ईंदा। हा हा हाणे कंहिंजो तव्हां सां वड़जी वेंदा त पोइ अॻिते कीअं मोह ॾींदासीं। अबा टुजी त न पिया हो न? हा साईं थकिजी बि न पिया हो। अबा ॻाल्हाईंदा हलो, टुजी बि न विया हो, थकजी भी न पिया हो। जिस दौर पे नाजा थी दुनिया अब हम वो जमाना भूल गए। सिर्फ मुजाहिद चवन सुबहान अल्लाह, मदीने जे मीर जा दीवाना चो सुबहान अल्लाह। अज ॾिसण आयो गोटकीअ में सहाबा जा केड़ा परवाना हिन गॾजी त चो सुबहान अल्लाह। जिस दौर पे नाजा थी दुनिया अब हम वो जमाना भूल गए। गैरों की कहानी याद रही हम अपना फसाना भूल गए। देख लिया मुआईने में पर दाग न देखे सीने में। जी ऐसा लगाया जीने में मरने को मुसलमान भूल गए। तकबीर तो अब भी होती है मस्जिद की फिजा में ए अनवर। जिस ज़र्ब से दिल हिल जाते थे, जिस ज़र्ब से दिल हिल जाते थे वो ज़र्ब लगाना भूल गए। हाणे नारो हणो में मुजाहिदन वांगुर, जवाब में मुजाहिदन वांगुर अचण खपे। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, ताजदारे खत्मे नबूवत। नारे तकबीर। जॾहिं मदीने जे मीर जी विलादत थी, अम्मा आमना साण थी फरमाए त मदीने जे मीर जे चेहरे मां जिस्म अथर मां, माने तवज्जो कजाए, हिकड़ी नूर जी लाट निकती। अम्मा आमना साण फरमाए थी उन नूर जी लाट में मां आमना खे शाम जा महलात ऐं माड़ियूं भी नजर आया। सुभान अल्लाह चवंदो मां उनवान के मुख्तसर तो क्या मोहब्बत सा चओ सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर। ऐं अम्मा आमना साण फरमाए थी मुंहिंजो बच्चो खणी आया, जॾहिं मां पंहिंजे बच्चे जे चेहरे जो दीदार कयुमि, अल्लाहु अकबर। अम्मा आमना साण चवण लगी त मां पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं एॾो हसीन बच्चो नाहे ॾिठो।
असांजे घर में को पुटड़ो जमंदो आहे, न्याणी जमंदी आहे न, पोइ उनजो चेहरो रंग कहिड़ो बि हुजे, पर जॾहिं अबू ऐं अम्मा ॾिसंदा आहिनि उहे चवंदा आहिनि बाबा असांजे लाइ त गुलाब जो गुल आहे न, असांजे लाइ त राबेल जो गुल। अबू अम्मा वॾी ॻाल्हि आहे, बच्चो न मज़ाक न आहे, मारे तवज्जो कजाए। ठीकु आहे, अम्मा जा जज़्बात था, पर मारे तवज्जो कर। थोड़ी देर गुज़री, मदीने जे मीर जो चाचो आयो, साईं जन जे वज़्ज़ोहा वारे चेहरे ते नज़र पई। चाचा चवण लगा हेड़ो हसीन त असांजे अखियुनि बि नाहे ॾिठो। अल्लाहु अकबर। थोड़ी देर गुजरी, मुझे साईं जो ॾाॾो जनाब अब्दुल मुतल्लब आयो, मुझे साईं जे वज़्ज़ोहा वारे चेहरे ते नज़र पई। जनाब अब्दुल मुतल्लब चवण लॻो मां त मक्को बि घुमियो हां, मदीनो बि घुमियो हां, शाम ताईं वियो हां, वॾा वॾा शहर घुमी आयो हां, वॾा वॾा कबीला ॾिसी आयो हां, लेकिन मां अब्दुल मुतल्लब जे अख बि पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं अहिड़ो हसीन नाहे ॾिठो। ओ घोट की आवारा होरे जनाब जिब्रील अलैहिस्सलाम रब जे बारगाह में अर्ज कई, ओ मुझा रब तुझे महबूब जी विलादत थी, ओ मुझा अल्लाह मुखे इजाजत दे तुझे महबूब जे चेहरे अनवर जा दीदार करे था। अल्लाहु अकबर कबीरा। जनाब जिब्रील मुझे साईं जे खिदमत में आयो, जने मुझे साईं जे चेहरे के ॾिठी छा थो चए तो कल्लब तुम मशारिकल अर्ज़ व मग़ारिबहा। मुहब्बत सा चाहिए न सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर। जनाब जिब्रील तो चए कल्लब तुम मशारिकल अर्ज़ व मग़ारिबहा। ओ दुनिया वारो तहां त दुनिया के ॾिठो आहे, मक्के के ॾिठो आहे, मदीने के ॾिठो आहे, शाम के ॾिठो आहे, लेकिन मां जिब्रील मशरिक खां मग़रिब ताईं घुमियो आहे, ज़मीनुनि खां आसमान ताईं घुमियो आहे। ॿुधो मां जिब्रील रब जे समूरन नबियन के ॾिठो आहे, हज़रत आदम सफ़ीउल्लाह के ॾिठो आहे, हज़रत नूह नजीउल्लाह के ॾिठो आहे, हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह के ॾिठो आहे, हज़रत इस्माईल ज़बीहुल्लाह के ॾिठो आहे, हज़रत यूसुफ सिद्दीक़ुल्लाह के ॾिठो आहे, हज़रत दाऊद खलीफतुल्लाह के ॾिठो आहे, हज़रत मूसा कलीमुल्लाह के ॾिठो आहे, हज़रत ईसा रूहुल्लाह के ॾिठो आहे। चतो कल्लबतु मशारिकल अर्ज़ व मग़ारिबहा लम अरा अहदन अफ़ज़ल अशरफ अहसन मिन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चतो मां जिब्रील मशरिक खां मग़रिब ताईं घुमियो हा, ज़मीनुनि खां आसमाननि ताईं घुमियो हा, लम अरा अहदन अहसन अशरफ अफ़ज़ल मिन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां जिब्रील जी अख सॼी काइनात में कॾहिं अहिड़े हसीन जो दीदार कोन कयो आहे। जॾहिं जनाब जिब्रील इहा ॻाल्हि कई, रब छा फरमायो? रब फरमायो काइनात वारो तहां चओ था असांजी अख अहिड़ो ॾिठो न आहे, मां रब अहिड़ो ख़ल्क़ियो ई कोन है। ॾाढा ॾाढा चई न सुभान अल्लाह। हा मालूम थियो मदीने जो मीर हसीनन जो सरदार, जमीलन जो सरदार, सुहवारन जो सरदार, सुहणन जो सरदार। हाणे इहा आख़िरी ॻाल्हि सम्झ जाए दुनिया वारो। हिकिड़े ॾिहाड़े मुफ़स्सिरीन किराम वेठा हा, हिकिड़ी हदीस मुंहिंजे साईं जी मुफ़स्सिरीन किराम जे साम्हूं आई। मुफ़स्सिरीन किराम पढ़ियो, मुंहिंजे साईं जा पाक लफ्ज़, सनद भी सही, रावी भी सही। मदीने जे मीर फरमायो रब हुस्न जा ॿ हिस्सा कया, रब हुस्न जो अध ते अधु हिकु हिस्सो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे अता कयो, रब हुस्न जो ॿियो हिस्सो सॼी काइनात में तक़सीम कयो। मारे तवज्जो कजाए, जॾहिं इहा हदीस मुफ़स्सिरीन किराम पढ़ी, मुफ़स्सिरीन किराम परेशान थी विया। इन हदीस मां मक़सद छा आहे, मुराद छा आहे? छा इन हदीस मां इहो मक़सद आहे त मदीने जे मीर खे बि हुस्न जो उहो ज़रो मिलियो जेको मूंखे मिलियो, तोखे मिलियो, तोखे मिलियो, तोखे मिलियो, असां मां हिक हिक खे ज़रो हुस्न जो मिलियो। छा मदीने जे मीर खे बि हुस्न जो ज़रो मिलियो? अल्लाहु अकबर। मुहद्दिसीन किराम परेशान, सोचे सोचे मुहद्दिसीन किराम फरमायो दुनिया वारो तर्स जो इन हदीस जो मक़सद भी समझ में अची वियो, इन हदीस जो मफ़हूम भी समझ में अची वियो। सुभान अल्लाह। चो था आखिरी हदीस ॿुधाए। मुहद्दिसीन किराम फरमायो त तव्हां दुनिया ते नज़र कयो, तव्हांखे दुनिया जे अंदर क़िस्मनि क़िस्मनि जा गुल नज़र ईंदा। अबाए गुलाब जो गुल, ए राबेल जो गुल,
हे चंबेली जो गुल अब हुंदा इन गुल दुनिया के अंदर हजारन के तादाद में गुल हैं मारे तवज्जो कर मुफस्सिरीन मुहद्दिसीन किराम फरमायो रब जा जेतरा नबी बि हिन दुनिया के अंदर आया ये मिसले गुल हा हजरत आदम सफीउल्लाह मिसले गुल हजरत नूह नजीउल्लाह मिसले गुल ओ विंदे हजरत ईसा रूहुल्लाह तई रब जा जेतरा नबी आया मिसले गुल हा गाल के समझ जाए मुहद्दिसीन किराम चयो जने तहां जे अंगण ते तहां जे तडे ते को मेहमान खास इंदो आ वीवीआईपी इंदो आ तो तहां मार्केट में विंदा हो गुलन मा एकड़ो गुलदस्तो तैयार कराइंदा हो उन गुलदस्ते में राबेल जो गुल भी होंदो आ गुलाब जो गुल भी होंदो आ चंबेली जो गुल भी होंदो आ वड्डो गुलदस्तो तैयार कराए खणींदा हो सही वीवीआईपी आयो आ सही मेहमान खास आयो आ तो ता उन जी खिदमत में वो गुलन जो गुलदस्तो पेश कंदा हो मुहद्दिसीन किराम फरमायो जने मदीने जो मीर हिन दुनिया के अंदर अचे पियो रब सवा लख गुलन के गडायो रब सवा लख नबीजन के गडायो जुमले के जाया न कजाए घोर के वारा रब गुलन के गुलन सा गडाए करे रब एक गुलदस्ते के तैयार कयो ए कायनात जे रब उन गुलदस्ते जो नालो मुहम्मद रसूलुल्लाह रखी छड़ियो नारे तकबीर ताजदार इमामुल अंबिया शान मुस्तफा मकाम मुस्तफा नारे तकबीर मालूम छो तो मदीने जे मीर जे हुस्न जो मुकाबलो ही कोन है अब तवज्जो है अज तवा सा दुनिया जे हुस्न के दिसी तिरकी पियाऊं दुनिया जे हुस्न के समझो था नौजवान समझन था अब जिन वट वडी मोबाइल आ न सडियो ने आठा लगी पे अल्लाह खैर करे हां घणे तफसील में नथो वना वक्त मुख्तसर आ माने तवज्जो क्यों मा साथिन के चवंदो हां त तू हुस्न ते मरे तो जकने हुस्न जी गाला त पो मदीने जे मीर जे हुस्न ते नजर कर सुभान अल्लाह मोहब्बत सा चाहिए ना हां दुनिया में कंहिंजे हुस्न जो तस्करो केर थो करे कंहिंजे हुस्न जो तस्करो केर थो करे पर मदीने जे मीर जो उहो हुस्न आ जंहिंजो तस्करो करण वारो काइनात जो रब पाण है मुसलमानों हुस्न सां मोहब्बत थो करे मदीने जे मीर सां मोहब्बत कर अखलाक सां मोहब्बत थो करे मदीने जे मीर सां मोहब्बत कर गुफ्तार सां मोहब्बत थो करे मदीने जे मीर सां मोहब्बत कर किरदार सां मोहब्बत थो करे मदीने जे मीर सां मोहब्बत कर मुसलमानों मोजो सही हसीन हो हाणे आखिरी गाल के समझ जाए हुजूर जे खत्म नबूवत जे उनवान सां पोरामा मना रब जा जेतरा नबी आया हसीन हा आमिना जो लाल हसीनन जो सरदार हो हे हिनन जो गुलाम अहमद को कायदियानी अब बुधो तो गुलाम अहमद को कायदियानी यो अहमद ना है मां पंजे प्रोग्राम में चयो यो अहमद ना है यो गुलाम अहमद को कायदियानी आ किताबन में पढ़ो किताबन में फोटो तो ताजे सामने इंदा हुंदा दिसंदा हुंदो केडो सुहणो आ जो दिल चवंदी आ माण्हू इन जे चेहरे मां अखि कढे इन सुहणो एडो आ गाल के समझो था ना चवंदा आहिनि धकड़ धीअ के समझे नुह ता पाण सियाणा वेठा हो ऐं किताबन जो मुतालो कर रब जा जेतरा नबी आया हसीन बेहा जमील बेहा हिन बदबख्त नबूवत जी दावा कई हिन लानती नबूवत जी दावा कई किताबन जो मुतालो कर इन जे किताबन में लिखियो पिया त गुलाम अहमद को कायदियानी अख खां काणो हो अख खां काणो हो अरे तवज्जो कजाए अख खां काणो हो दजाल भी अख खां काणो होंदो बहरहाल हे इब्तिदा में आयो वो वरी इंतहा में इंदो अरे तवज्जो कजाए गुलाम अहमद को कायदियानी अख खां काणो हो माना चेहरे में ऐब हो काणो यो हसीन ना है काणो यो जमील ना है काणे के कदे भी सुहणो न चवंदा से रब जा जेतरा नबी आया सुहणा हा हसीन आया जमील आया अज घोट के वाला चई दे त काणो अल्लाह जो नबी चो काणो अल्लाह जो नबी गलायो काणो अल्लाह जो नबी अज चौथे ने गुलाम अहमद कते उधर तो जाए गुलाम अहमद कते उन जे हामिन ते उन जे वफादारन ते उन जे जानसारन ते उन जे सपोर्टन ते बुधो जेकरे ता भजना पंडादन सा वायदो कयो त कादियानिन जी सपोर्ट कदा से रब मोहब्बत जो कसम असा बजे रब सा यो वायदो वचन कयो जैसी तई जिस्म में जान है रक्त जो आखिरी कतरा मौजूद है मदीने जे मीर जे खत्मे नबूवत जो तहफ्फुज भी कंदा रहंदा से त साहबा जे नामूस जो तहफ्फुज भी कंदा रहंदा से तकबीर शान मुस्तफा मकाम मुस्तफा ताजदार खत्म नबूवत अल्लाह
हुजूर सां मोहब्बत करें थो तो पोइ ख़त्मे नबूवत सां भी मोहब्बत कर। असांखे ख़बर पवंदी आहे न ख़त्मे नबूवत जो जलसो आहे, पर ख़ासि करे ख़त्मे नबूवत जे उनवान जा जुलूस थींदा आहिनि न बा, रैली थींदियूं आहिनि बाबा ख़त्मे नबूवत जे उनवान ते रैली आहे, जुलूस आहे, चङा भला ॻाल्हि खे सम्झो था न। उन खां पुछंदा आहियूं बाबा ॾे ख़बर तूं रैली में शरीक न थिए। साईं मुंहिंजे मथे में ॾाढो सूरु पियो, साईं मुंहिंजे पेट में, मां सम्झां थो त हिन जे मथे ऐं पेट में कहिड़ो सूरु आहे। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन नशीन करे छॾियो त मोमिन जी डिक्शनरीअ में ख़ौफ़ ऐं भउ जो लफ़्ज़ ई कोन्हे। अब मरणो आहे न या रहंदो जहिड़ा दुनिया में हमेशा? हाँ साईं, मथां को हुजे अब दुनिया में हमेशा जहिड़ो रहे? हाँ बा, सभिनी खे मरणो आहे न। हुजूर सां मोहब्बत थो करे पहिरीं सीढ़ी आहे मुसलमानो ख़त्मे नबूवत जे जलसन खे बि अटेंड कयो, ख़त्मे नबूवत जे जुलूसन खे बि अटेंड कयो। कंहिं चढ़ण वारे ख़ूब चयो मोहम्मद की मोहब्बत दीन हक़ की शर्त अव्वल है, मोहम्मद की मोहब्बत दीन हक़ की शर्त अव्वल है, मोहम्मद की मोहब्बत दीन हक़ की शर्त अव्वल है, इसी में हो अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है, अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, तो गले में ठोक डालो मोहम्मद की गुलामी का। वायदो कयो जेकॾहिं आलिमन बुजुर्गन ऐं अकाबिरन मदारिस ऐं मसाजिद जे तहफ़ुज़ जे लाइ, इस्लाम जे सरबुलंदी ऐं बका जे लाइ, मदीने जे मीर जे ख़त्मे नबूवत जे तहफ़ुज़ जे लाइ, सहाबा जे नामूस जे तहफ़ुज़ जे लाइ, पाकिस्तान जे सरज़मीन जे बका ऐं तहफ़ुज़ जे लाइ मैदान ते निकिरण जो हुकुम कयो त कहिड़ा कहिड़ा मर्द मुजाहिद पंहिंजनि मथनि सां कफ़न ॿधी करे मैदान ते निकिरंदा इंशाअल्लाह। अब निकिरंदो इंशाअल्लाह। हाँ त पोइ आलिमन ऐलान कयो 27 नवंबर, अक्टूबर जो महीनो हले थो, नवंबर जी 27 तारीख़ छंछर जे ॾिहाड़े बादस नमाज ज़ुहर लारकाने जे सरज़मीन ते अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस जो इनेकाद किया वियो आहे, जंहिंजा मेहमान ख़ास फर्ज़ंद मुफ्ती महमूद कायद इब्न कायद इमामुल इनक़िलाब कायद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब दामत बरकातुहुमुल आली जनहुना तमाम साथियुनि खे इन लारकाने वारी अज़ीम शान कॉन्फ्रेंस जी दिल जी अताह गाराइन सां दावत अर्ज़ रखिजे थी शरीक थी करे सवाब दाराइन हासिल कंदा। मां जेको चयुमि